यूहन्ना अध्याय 18। येशूअ खे गिरफ़्तार कयो वञणु। जॾहिं यीशु मसीह प्रार्थना करे चुको त उहो पंहिंजे चेलनि सां गॾु किद्रोन नाले जी घाटीअ जे पार वियो। उते उहो पंहिंजे चेलनि सां गॾु हिकु बगीचे में वियो। यीशूअ खे दोखे सां पकड़ाइण वारे यहूदा इस्करियोतीअ खे बि इहा जॻहि ख़बर हुई, छोकी यीशु अक्सर पंहिंजे चेलनि सां गॾु उते वेंदो हुयो। सो यहूदा इस्करियोती हिकु रोमी सैनिकनि जे दल खे ऐं मुख्य याजकनि खे ऐं फरीसियुनि जे तरफ़ां पहिरेदारनि खे वठी करे उते पहुतो। उहे पाण सां गॾु लालटेनूं ऐं मशालूं ऐं हथियार खणी करे उते आया हुआ। इन ते यीशु, जंहिंखे सभु कुझु ख़बर हुई कि संदसि सां छा थियण वारो आहे, अॻियां आयो ऐं उन्हनि खां पुछियईं, तव्हां कंहिंखे था ॻोल्हियो? उन्हनि चयो, यीशु नासरीअ खे। इन ते यीशुअ उन्हनि खे चयईं, मां उहो ई आहियां। उनखे पकड़ाइण वारो यहूदा इस्करियोती बि उन्हनि सां गॾु उते बीठो हुयो। यीशुअ जे ईअं चवंदे ई कि मां उहो ई आहियां, उहे पोयां हटी करे ज़मीन ते वञी किरिया। तॾहिं यीशुअ उन्हनि खां वरी पुछो, तव्हां कंहिंखे था ॻोल्हियो? उन्हनि यीशुअ खे जवाबु ॾिनो, यीशु नासरीअ खे। यीशुअ उन्हनि खे चयो, मां तव्हांखे चई चुको आहियां कि उहो मां ई आहियां। अगरि तव्हां मूंखे ई था ॻोल्हियो त बाक़ी ॿियनि खे हितां वञणु ॾियो। इहो यीशुअ इन करे चयईं ताकि जेको वचन हुन चयो हुयो उहो पूरो थिए कि जंहिंखे बि तूं मूंखे ॾिनो अथई उन्हनि मां हिक खे बि मां नाश थियणु न ॾिनो। पोइ ईअं थियो कि शमौन पतरस, जंहिं वटि तलवार हुई, उन पंहिंजी तलवार खे कढी करे महायाजक जे दास जो साॼो कनु कटे छॾियईं। उन दास जो नालो मलखुस हुयो। इन ते यीशुअ पतरस खे चयईं, पंहिंजी तलवार खे मयान में वापसि विझ। जेको पीड़ा जो कोड़ो प्यालो पिता परमेश्वर मूंखे ॾिनो आहे, छा उहो मां न पीआं? हन्ना महायाजक जे साम्हूं यीशुअ खे वठी वञणु। उन खां पोइ रोमी दल जा सैनिक, उन्हनि जो सूबेदार ऐं मंदर जे पहिरेदारनि यीशुअ खे गिरफ़्तार कयूं ऐं हुन खे ॿधी छॾियूं। उहे यीशुअ खे पहिरियों हन्ना वटि वठी विया, छोकी उहो उन साल जे महायाजक कैफ़ा जो सहुरो हुयो। इहो कैफ़ा उहो ई आहे जंहिं यहूदियुनि खे सलाह ॾिनी हुई, असांजे लाइ इहो सुठो आहे कि सभिनीनि माण्हुनि जे बदिले हिकु माण्हू मरे। पतरस जो यीशुअ खे सुञाणण खां इनकार करणु। शमौन पतरस ऐं हिकु ॿियो चेलो यीशुअ जे पोयां पोयां विया। इहो ॿियो चेलो महायाजक जो सुञातल हुयो। इन करे उहो बि यीशुअ सां गॾु महायाजक जे घर जे पधर में वियो। पर पतरस ॿाहिरी दरवाजे जे पासे में बीह रहियो। इन ते उहो ॿियो चेलो, जेको महायाजक जो सुञातल हुयो, वरी ॿाहिरि वियो ऐं दरवाजे ते रखवाली करण वारी दासीअ सां ॻाल्हाए करे पतरस खे अंदरि वठी वियो। इहा दासी जेका दरवाजे ते रखवाली करे रही हुई, उन पतरस खे चयईंसि, किथे तूं बि यीशुअ जे चेलनि मां ई त हिकु न आहीं? तंहिं ते पतरस उनखे चयो, न, मां न आहियां। पोइ उते महायाजक जे दासनि ऐं मंदर जे पहिरेदारनि ॾाढी थधि हुजण जे करे कोयला ॿारे रखिया हुया ऐं उते बीह करे तापणी खाई रहिया हुआ। ऐं उते पतरस बि उन्हनि सां बीह करे तापणी खाई रहियो हो। महायाजक जो यीशुअ खां सवाल करणु। महायाजक यीशुअ खां संदसि जे चेलनि ऐं संदसि जे द्वारा ॾिनल सिख्याउनि जे बारे में सवाल कयईंसि। इन ते यीशुअ महायाजक खे चयईं, मां माण्हुनि सां खुले आम ॻाल्हियूं कयूं, माना प्रार्थना घरनि ऐं मंदरनि में जिते जिते यहूदी मिलण जे लाइ इकट्ठा थींदा हुआ, सिख्याऊं ॾिनियूं। मां कॾहिं कुझु बि गुप्त में न ॻाल्हायो। तूं मूंखां सवाल छो थो करीं? जंहिं बि मुंहिंजी सिख्याऊं ॿुधियूं आहिनि, उन्हनि खां ई पुछी वठि, छोकी उन्हनि खे ख़बर आहे कि मां छा छा चयो आहे। यीशुअ जो इहो जवाबु ॿुधंदे ई उते पासे में बीठल हिकिड़े मंदर जे पहिरेदार यीशुअ खे लाफ़ो हणी करे चयईंसि, महायाजक खे अहिड़ी तरह जवाबु ॾियण जी तुंहिंजी हिमत कीअं थी? इन ते यीशुअ उनखे चयईंसि, अगरि मां कुझु ग़लति चयो त तूं उनखे साबित कर, पर अगरि सही चयो त तूं मूंखे छो थो मारीं? इन खां पोइ हन्ना यीशुअ खे बदल ई कैफ़ा महायाजक ॾे मोकिले छॾियईंसि। पतरस जो यीशुअ खे सुञाणण खां वरी इनकार करणु। पतरस अञा बि उते बीह करे कोयलनि जी बाहि ते तापणी खाई रहियो हुयो त उते कुझु ॼणनि संदसि खां पुछो, किथे तूं बि यीशुअ जे चेलनि मां ई त हिकु न आहीं?
शमोन पतरस इन ॻाल्हि जो इनकार कंदे उन्हनि खे चयईं, न, मां न आहियां। महायाजक जे दासनि मां हिकु ॼणे जेको उन दास जो मिट माइट हो, जंहिंजो कन पतरस कटे छॾियो हुई, उन पतरस खे चयईं, छा मां तोखे बगीचे में यीशुअ सां गॾु न ॾिठो हुयो? इन ते वरी पतरस इन ॻाल्हि जो इनकार कयईं ऐं पोइ ओॾी महिल ई कुकड़ बांग ॾिनई। पिलातुस जे साम्हूं यीशु। पोइ ईअं थियो, सुबुह साण सवेल उहे यीशुअ खे कैफा जे घर खां रोमी राज्यपाल पिलातुस जे राजभवन में वठी विया। पर यहूदी धर्मगुरु पाण इन करे राजभवन जे अंदरि न विया छोकी उन्हनि जो मञणु हुयो कि असां गैर यहूदियुनि जे संपर्क में अचण सां अशुद्ध थी वेंदासीं ऐं इन जे करे असां फसह जे त्योहार वारो भोजन न खाई सघंदासीं। सो इन करे पिलातुस राजभवन मां ॿाहिरि निकिरी आयो ऐं उन्हनि खे चवणु लॻो, तव्हां इन माण्हूअ ते कहिड़ी ॻाल्हि जो ॾोह हणी रहिया आहियो? उन्हनि पिलातुस खे जवाबु ॾिनो, जेकॾहिं हे गुनहगार न हुजे हा त असां हिन खे तुंहिंजे हवाले न कयूं हा। इन ते पिलातुस उन्हनि खे चयईं, तव्हां ई इन खे वठी वञो ऐं पंहिंजी व्यवस्था जे मुताबिक़ इन जो फ़ैसिलो कयो। यहूदी धर्मगुरुनि पिलातुस खे चयो, असां वटि कंहिंखे बि मौत जी सज़ा ॾियण जो अधिकार कोन्हे। इहो इन करे थियो ताकि यीशुअ जेको पंहिंजी मौत जे बारे में चयो हुई कि उहा कीअं थींदी, इहा ॻाल्हि पूरी थिए। इन खां पोइ पिलातुस वरी राजभवन जे अंदरि वियो ऐं यीशुअ खे सॾु कराए संदसि खां ईअं पुछईंसि, छा तूं यहूदियुनि जो राजा आहीं? इन ते यीशुअ पिलातुस खे चयईंसि, छा इहो सवाल तूं पंहिंजी ओर खां तो पुछीं या ॿियनि तोखे मुंहिंजे बारे में इहो चयो आहे? पिलातुस यीशुअ खे जवाबु ॾिनईंसि, छा मां यहूदी आहियां? तुंहिंजी पंहिंजी जातीअ जे माण्हुनि ऐं मुख्य याजकनि तोखे मुंहिंजे हवाले कयो आहे। छो तूं अहिड़ो छा कयो अथई? इन ते यीशुअ पिलातुस खे चयईंसि, मुंहिंजो राज इन संसार जो कोन्हे। अगरि मुंहिंजो राज इन संसार जो हुजे हा त मुंहिंजा चेला मूंखे धर्मगुरुनि जे हथां पकड़ाए वञण जे विरोध में लड़ाई कंदा, पर मुंहिंजो राज हितां जो कोन्हे। पिलातुस यीशुअ खे चयईंसि, त छा तूं राजा आहीं? यीशुअ संदसि खे चयईं, इहो त तूं पाण ई तो चईं कि मां राजा आहियां। मां संसार में इन करे जनम वरितो आहे ताकि सच जी गवाही ॾियां। जेको बि सच सां प्यार तो करे उहो मुंहिंजे द्वारा चयल ॻाल्हियुनि खे मञे थो। पिलातुस यीशुअ खां पुछईंसि, सच छा आहे? यीशुअ खे मौत जी सज़ा जो हुकुम ॾियणु। इहो चई करे पिलातुस वरी ॿाहिरि यहूदी धर्मगुरुनि वटि वियो ऐं उन्हनि खे चवणु लॻो, मां त यीशुअ में कोई बि ॾोह न पातो आहे, पर तव्हां जे विच में इहा रीति आहे कि हर साल मां तव्हां जे लाइ फसह जे त्योहार जे मौक़े ते हिकु कैदीअ खे आज़ादु कयां। इन करे छा तव्हां चाहियो था कि मां तव्हां जे लाइ यहूदियुनि जे राजा खे आज़ादु कयां? इन ते उन्हनि वरी रड़ियूं करे चयूं, यीशुअ खे न, असांजे लाइ तूं बरब्बा खे आज़ादु करे छॾ। बरब्बा हिकु दंगई हुयो।